हेलो संगत, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैरु। अॼु जी वीडियो हिकु साइंसी वीडियो हूंदी ऐं पाण हुन जी शुरूआति कयूं था मिल्की वे गैलेक्सी खीरधारा या कहकशां। पंहिंजी गैलेक्सी जंहिंजो नालो मिल्की वे आहे, सिंधी में हुनखे खीरधारा गैलेक्सी चवंदा आहिनि ऐं गैलेक्सी मतिलबु कहकशां। गैलेक्सी में लॻभॻि 100 अरब खां वेंदे 1 खरब ताईं सितारा हूंदा आहिनि। ठीकु आहे न। पंहिंजी गैलेक्सी मिल्की वे में लॻभॻि 100 अरब सितारा आहिनि। मतिलबु इहो केॾो वॾो तइदादु आहे, त पाण हिसाबु लॻायो। लख न, 10 लख, 50 लख, किरोड़ बि न, 20 किरोड़ बि न, अरब बि न, 100 अरब सितारा असांजी पंहिंजी मिल्की वे में घटि आहिनि। मे बी 400-500 अरब सितारा हिते मौजूदु आहिनि। उन खां वॾियूं गैलेक्सी बि आहिनि ऐं नंढियूं गैलेक्सीज़ बि आहिनि। हीअ गैलेक्सी केॾी वॾी आहे इहो सम्झण लाइ तव्हांखे रोशनी जी रफ़्तार ज़हन में आणणी पवंदी। रोशनी जी रफ़्तार केतिरी आहे? रोशनी जी रफ़्तार आहे 3 लख किलोमीटर फ़ी सेकेंड, फ़ी कलाक न, 1 सेकेंड में 3 लख किलोमीटर जी रफ़्तार आहे रोशनी जी, जेका माइल्स में घणी थींदी आहे। जीअं सवली सिंधी में चवंदो 1,86,000 माइल जी स्पीड आहे। सो किलोमीटर्स में 3 लख थिए थो पियो इहो अंग। हाणे उहो 1 सेकेंड आहे। हाणे रोशनी जेका सिज खां हिते पहुचे थी, उहो 500 सेकंड में पहुचंदी आहे। मतिलबु 15 करोड़ किलोमीटर परे आहे। 500 सेकंड लॻंदा आहिनि, 8 मिंट 20 सेकंड। चंड ते रोशनी घणे मिंट पहुचंदी आहे? तक़रीबन 1.5 सेकंड में। ठीकु आहे न। 1.5 सेकंड लॻभॻि में चंड तां ज़मीन ते रोशनी पुॼी वेंदी आहे। हिकु गैलेक्सी जेका असांजी पंहिंजी गैलेक्सी आहे, उहा रोशनी जेकर हिकु छेड़े खां ॿिए छेड़े ते सफ़र करे त घणो टाइम हुनखे लॻंदो? तव्हां ॿुधायो। साल, 5 साल, 1000 साल, 5000 साल, 20,000 साल, 50,000 साल न, 1 लख साल थो लॻे पियो। मिल्की वे जे हिकिड़े छेड़े खां ॿिए छेड़े ते वञण जे लाइ रोशनी खे बि 1 लख साल लॻंदो आहे। किलोमीटर में केतिरा थिया? सवलो तरीक़ो आहे, तव्हां पाण हींअर पेन खणो, कापी खणो, कैलकुलेट कयो। कीअं कंदो? रोशनी जी रफ़्तार 3 लख किलोमीटर, ठीकु आहे। 1 सेकंड में 3 लख किलोमीटर तय कंदी आहे। 1 मिंट में 3 लख खे 60 सां ज़रब ॾियो, 1 कलाक में वरी 60 सां ज़रब ॾियो, 1 ॾींहं में वरी 24 सां ज़रब ॾियो, 1 साल में वरी 365 सां ज़रब ॾियो। ठीकु आहे न। लख साल, मतिलबु इन सॼी रक़म खे वरी तव्हां लख सां ज़रब ॾियो त इहे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 94 खरब किलोमीटर थिए थी पई। वरी तव्हां करे ॾिसो, 94 खरब किलोमीटर हिन सिर्फ़ु हिकिड़ी गैलेक्सी जी लेंथ आहे या विड्थ आहे, या एतिरी वॾी आहे उहो बेसिकली। ठीकु आहे। इन में तव्हां जीअं पहिरीं वीडियो में ॿुधो त माना इहो कनि छा था पिया 100 अरब सितारा हिते? कमु कहिड़ो आहे हिननि जो? कनि छा था भई सितारा हिते? एतिरा सारा 200-300 अरब सितारा, सभई सितारा मिल्की वे गैलेक्सी जे सेंटर में हिकिड़ो सुपर ब्लैक होल आहे जंहिंजो नालो आहे सेजिटेरियस ए। सुपर ब्लैक होल जंहिंजो नालो आहे सेजिटेरियस ए, जंहिंखे चवंदा आहिनि। उहो सेंटर में वेठो आहे ठठ सां, ऐं पंहिंजी ताक़त ऐं ग्रेविटी जे करे सभिनी 200-300 अरब सितारनि खे मजबूर थो करे पियो त चौधारी हुनजो उहो तवाफ़ कनि। हिकु सितारो ऐं वरी 200-300 अरब सितारा, उहे सभई मिली करे सिज समेत, सिज बि हिकिड़ो सितारो ज़ाहिर आहे, उन सेजिटेरियस ए ब्लैक होल नाले बला जो तवाफ़ थो करे पियो, घुमे थो पियो। घणा सालनि खां? घटि में घटि 9 खां 10 अरब साल, के 9 बि चवनि था, के 10 या 11, जेको बि आहे। 9-9.5 अरब सालनि खां उहो सेजिटेरियस ब्लैक होल कंट्रोल थो करे पियो इन सॼी गैलेक्सी खे। ऐं सितारनि जो भञ जो अमल जारी आहे। के सितारा घटि उमिरि जीअंदा आहिनि, के वधीक जीअंदा आहिनि। ठीकु आहे न। के सितारा चंद करोड़ सालनि जा हूंदा आहिनि, के अरब सालनि जा। सिज जी पंहिंजी घणी उमिरि आहे? सिज जी उमिरि आहे 4.5 अरब साल, मतिलबु 4 अरब 70 करोड़ साल सिज जी उमिरि आहे। मतिलबु हिन पंहिंजी गैलेक्सी जेका आहे उहा 9-9.5 अरब साल पुराणी आहे। अधु उमिरि जॾहिं हुनजी पूरी थी वई हुई त उनखां पोइ सिज जनमु वरितो। सिज बि हिकिड़ो सितारो आहे। सितारो कीअं जनमु वठंदा आहिनि उहो पहिरियां तव्हांखे ॿुधायो आहे।
पर मां हींअर तव्हांखे ॿुधायां थो त ब्लैक होल छा थींदो आहे, ब्लैक होल कीअं जनमु वठंदो आहे ऐं कंदो छा आहे ऐं मतिलबु छा आहे हिन जो। त वीडियो खे पाण ड्रैग खां बचायूं था। मुख़्तसिर तव्हांखे ॿुधायां थो ब्लैक होल छा हूंदो आहे। ब्लैक होल ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। पाण हिते सिर्फ़ु हिकिड़ो ई डिस्कस कंदासीं, ठीकु आहे, ॿिए खे बाद में करे कंदासीं। ब्लैक होल हूंदो आहे बेसिकली हिकु तमामु वॾे सितारे जे मरण खां पोइ ब्लैक होल जो जनमु थींदो आहे। सवली सिंधी में छा, जॾहिं तमामु वॾा सितारा, सिज खां 100 दफ़ा वॾा सितारा, पंहिंजी उमिरि जे आख़िरी हिसे में कोलेप्स थी पवंदा आहिनि। कोलेप्स छा हूंदो आहे, ड्रही पवंदा आहिनि या पंहिंजे पाण जे मथां किरी पवंदा आहिनि, इम्प्लोड थी वेंदा आहिनि। त उन ग्रेविटी या मटीरियल जो सेंटर में कोर ते एॾो प्रेशर जनरेट थींदो आहे जो मटीरियल ऐं तमामु सारो मादो हिक ॿिए ते कोलेप्स थी पवंदो आहे, किरी पवंदो आहे, ड्रही पवंदो आहे। त उन करे जेको सेंटर में तमामु वॾे पैमाने ते ग्रेविटी पैदा थींदी आहे, उहा ग्रेविटी एतिरी बि स्ट्रांग हूंदी आहे जो उन सितारे मां या मुअल सितारे मां या ठहंदड़ ब्लैक होल मंझां का बि शइ ॿाहिरि नाहे निकिरी सघंदी, इवन लाइट बि न निकिरी सघंदी आहे। उन करे ई त उनखे ब्लैक होल चइबो आहे, छो जो उतां रोशनी बि नाहे निकिरी सघंदी। छो नाहे निकिरी सघंदी, उहो लाइ तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾेई मां सम्झायां थो। जीअं ज़मीन जी स्केप वेलोसिटी छा हूंदी आहे, माना ज़मीन तां का शइ, ज़मीन जी जेका ग्रेविटेशनल पुल आहे, कशिश सकल आहे, उन मां का शइ ॿाहिरि जेके निकिरणु चाहे हितां ॿाहिरि, त उनखे 11 किलोमीटर फी सेकंड वारी रफ़्तार घुरबल आहे। सपोज़ कयो को इंसानु भितर या पथर खणी उछलाए थो पियो, जेकॾहिं मुंहिंजे उछलायल पथर जी स्पीड आहे 11 किलोमीटर फी सेकंड, तो धरती जे खलाई तह मां या ग्रेविटेशनल पुल मां निकिरी वेंदो। अहिड़े ऐं जेके स्पेस शटल तव्हां ॾिठा हूंदा, जेके ज़मीन तां पाण छॾींदा आहियूं चंड लाइ, मार्स लाइ, मुख़्तलिफ़ सैटेलाइट जे लाइ, उन ते तमामु घणो फ्यूल लॻल हूंदो आहे ऐं थोरे मथे वञण खां पोइ फ्यूल लोड निकिरी ईंदो आहे, यानी कि डिटेच थी वेंदो आहे, जेको फ्यूल हुतां गॾु हूंदो आहे। चवण जो मक़सदु आहे त माना एॾी वॾी शिप खे स्टार शिप जेके हूंदा आहिनि, खलाई जहाज़ चओ या स्पेस शटल चओ, उनखे ज़मीन तां कढण लाइ तमामु वॾी एनर्जी घुरबल हूंदी आहे। उनखे एतिरी स्पीड ॾियारणी पवंदी आहे, 11 किलोमीटर फी सेकंड। इन खां घटि स्पीड ते शइ वापसि ज़मीन तरफ़ किरी पवंदी। जे आम जहाज़ उॾंदा आहिनि, मिसाल कराची खां दुबई या सऊदी अरब वग़ैरह, उहे जहाज़ छो जो स्पीड उनजी घणी हूंदी आहे, 1000 किलोमीटर, 800 किलोमीटर, 900 किलोमीटर फी कलाक। हिते असांखे स्पीड खपे 11 किलोमीटर फी सेकंड में। त घणा थी विया इहे, हिकु कलाक में स्पीड केतिरी थींदी, उनखे 3600 सां तव्हां ज़रब ॾियो, 3600 खे 10 सां कयो त तक़रीबन 40,000 जी स्पीड खपे, हिकु घुरबल हूंदी आहे 40,000 किलोमीटर फी कलाक। तव्हांखे फी कलाक ऐं फी सेकंड जी स्पीड जी माना कन्वर्जन तव्हांखे अचणु खपे, ठीकु आहे। त हा, त ॻाल्हि पई हले स्केप वेलोसिटी जी। ज़मीन जी स्केप वेलोसिटी 11 किलोमीटर फी सेकंड। मार्स जी कुझु घटि आहे, छो जो उहो नंढो प्लेनेट आहे। मुश्तरी आहे, उनजी अञा वधीक हूंदी, छो जो उनजो साइज़ इलाही वॾो आहे। केतिरो आहे, सपोज़ के पाण खे मिसाल लाइ तव्हां त उहो कैलकुलेशन करे सघो था त मार्स जी केतिरी स्केप वेलोसिटी आहे या सिज जी केतिरी हूंदी आहे। फ़र्ज़ु कयो मार्स जी, सिज जुपिटर जी या मुश्तरी जी आहे 40 किलोमीटर फी सेकंड, त सिज जी घणी हूंदी 200 किलोमीटर फी सेकंड। जेकॾहिं का शइ सिज तां रवानी थींदी त उहा सिज जे मदार मां निकिरी ईंदी, सिज जी ग्रेविटेशनल पुल मां निकिरी ईंदी। वॾा सितारा त वधीक स्केप वेलोसिटी खपंदी आहे। हाणे ॻाल्हि पई हले ब्लैक होल जी। सो ब्लैक होल जेको आहे, उतां का शइ बि नथी निकिरी सघे। छो जो उतां जी स्केप वेलोसिटी जीअं कंहिं बि शइ खे घुरबल हूंदी आहे न, उहा रोशनी जी रफ़्तार खां वधीक स्पीड खपे। हाणे रोशनी जी रफ़्तार खां वधीक कंहिंजी स्पीड आहे, फ़िलहालु कंहिंजी बि न आहे, छो जो वी डोंट नो सो फार एनीथिंग विच कैन ट्रेवल बियॉन्ड द स्पीड ऑफ लाइट। सो रोशनी जी रफ़्तार खां वधीक सफ़र करण वारी का बि शइ फ़िलहालु हिन वक़्तु असांखे ख़बर न आहे, साइंसदाननि खे, ठीकु आहे न। सो ब्लैक होल जे जेको ग्रेविटेशनल पुल आहे या कशिश आहे, उन मां निकिरण जे लाइ थी सघे तव्हांखे
4 लख किलोमीटर फी सेकंड जी स्पीड घुरिजे या 5 लख किलोमीटर जी स्पीड खपे। मतिलबु चवण जो रोशनी जी रफ़्तार आहे 3 लख किलोमीटर फी सेकंड, उहा बि इनफ न आहे ब्लैक होल जे ग्रेविटेशनल पुल मां निकिरण जे लाइ। उनजी छिक मां ऐं कशिश मां निकिरणु नामुमकिन आहे। उन करे ई जेका बि रोशनी उतां निकिरे बि थी उहा वापसि मोटी थी अचे पई। उन करे उनखे ब्लैक होल या कारो धॿो चवंदा आहिनि। कि पाणी जो कुन हूंदो आहे न, उहो डिपेंड करे दरिया में जो कुन ठहंदा आहिनि या समुंड दरिया में ख़ासि तौर ते, सो डिपेंड थो करे केतिरो कुन वॾो आहे, उनमें हर शइ अंदरि लुड़ी वेंदी आहे। छो जो उहो उन पाणी जी जेका स्विरलिंग या घुमण जी जेका ताक़त आहे उहा एतिरी हूंदी आहे जो जहिड़ी आम शइ माण्हू या को काठी या ॿियो बि शइ उते गुम थी वेंदी, ॿुॾी वेंदी, गर्क थी वेंदी। अहिड़े तरीक़े सां ब्लैक होल जो कमु बि इहो ई आहे सम्झो। ऐं हर सेंटर में, हर गैलेक्सी जे सेंटर में हिकिड़ो ब्लैक होल मौजूदु हूंदो आहे, जेको थी वियो मेन ब्लैक होल। जेको ब्लैक होल जो ॿियो क़िस्म आहे, जेको मां चयो तव्हांखे बाद में ॿुधाईंदुसि। पहिरियों क़िस्म कंहिं बि वॾे स्टार जे मरण जे नतीजे में ब्लैक होल पैदा थींदो आहे। अहिड़े तरीक़े सां असांजी पंहिंजी गैलेक्सी में बि लखें ब्लैक होल्स मौजूदु आहिनि। हिकु ब्लैक होल मेन थी वियो जेको सेंटर में मौजूदु आहे। बाक़ी हुते हुते खोड़ सारा ब्लैक होल मौजूदु आहिनि। ज़मीन खे जेको वेझे में वेझो ब्लैक होल आहे, हिकिड़ी एस्टिमेशन आहे, उहो 1000 लाइट ईयर जे डिस्टेंस ते पियल आहे या मौजूदु आहे। माना रोशनी खे उतां हिते पहुचण में 1000 साल लॻंदा आहिनि। त उहो हिसाबु लॻायो त केतिरो परे आहे। सो ज़मीन खे फ़िलहालु कंहिं ब्लैक होल मां को बि ख़तरो न आहे जो उनखे पाण ॾे अट्रैक्ट करे। अच्छा, ॿी ॻाल्हि, हिकिड़ी ब्लैक होल जी इहा ॻाल्हि थी त का बि शइ उतां निकिरी कोन थी सघे। ऐं वरी ब्लैक होल जी ख़ासि ग्रेविटेशनल पुल जेको आहे उनजे भरिसां का बि शइ पहुचंदी, उहो उनखे ॻड़काए वेंदो, पाण ॾे छिके वठंदो ऐं उहो ब्लैक होल में गुम थी वेंदो हमेशह जे लाइ। उतां देयर इज़ नो कमिंग बैक फ्रॉम अ ब्लैक होल। ठीकु आहे, उतां का बि शइ वापसि न आईंदी। सो न ब्लैक होल न सिर्फ़ु कंहिं बि शइ खे ॿाहिरि न आहे छॾींदो, पर जेका हुनजी हिकिड़ी हुनखे चइबो आहे बल्कि हिकिड़ी इवेंट होराइज़न हिकु उहा जॻह आहे जितां ब्लैक होल जी ग्रेविटी स्टार्ट थींदी आहे ऐं उतां का बि शइ वापसि नथी मोटी सघे अंटिल की उनखे सुपर स्पीड हुजे या उहा वरी बाद में कॾहिं। सो इहा थी ब्लैक होल जी स्टोरी, जेको हर गैलेक्सी जे सेंटर में हिकिड़ो हूंदो आहे, जंहिंजे ॿाहिरां सभई सितारा पिया फिरंदा आहिनि। उहो ब्लैक होल कीअं ठहंदो आहे उहो बाद में ॿुधाईंदुमि, पर जेके ॿियो क़िस्म आहे ब्लैक होल जो जेको सितारनि जे मरण करे ठहंदो आहे, उहो तव्हांखे मां एक्सप्लेन कयो। त सिज खां 100 दफ़ा जेके वॾा सितारा हूंदा आहिनि उन्हनि जे मरंदा आहिनि या ढही पवंदा आहिनि या ख़तमु थी वेंदा आहिनि, त उन्हनि जी उमिरि जो अंत या मौत सम्झो ब्लैक होल जे नतीजे में थींदो आहे। ठीकु आहे, उमेदु तव्हांखे वीडियो पसंदि ईंदी। वीडियो तव्हां ॾिसो कोन था साइंस जी मां हिते ठाहे ला निकिरी विया आहिनि, ईअं न कयो। वीडियो पूरा ॾिसो त ज़ाहिर आहे मां बि जीअं कम खे हलाईंदो हलां। ठीकु आहे न, महिरबानी।